डियर स्टूडेंट्स अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं आहियां अवां जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास गोलो। डियर स्टूडेंट्स, हिन लेसन में एक्सेल जे अंदर ग्रेडिंग फार्मूला खे ॾिसंदासीं। ग्रेड कीअं असां कंदा आहियूं, सो इन जे लाइ तव्हां पहिरों त लिखंदो टाइटल में मार्कशीट, हेठि अचूं था हाणे हिते सभ खां पहिरीं लिखणो आहे नेम। अगरि जेकॾहिं सीट नंबर हिते लिखो बि ठीकु आहे, न तव्हां सब्जेक्ट्स लिखो। उनखां पोइ डिस्टेंस ऑब्टेन्ड मार्क्स, यानी कि खयल मार्क्स, ऐं उन खां बाद में आउट ऑफ या टोटल मार्क्स, उनखां बाद में आहे परसेंटेज, ऐं उनखां बाद आहे ग्रेड। सो मां फार्मूले जे लाइ फार्मूलो हिंट बि त ॾेई छॾियो आहे, परसेंटेज ऐं ग्रेड जो फार्मूलो बि। साइज़ तव्हां एग्ज़ैक्ट कंदो। हिते मार्क्स लिखंदासीं, इहे असांजा मार्क्स आहिनि, ठीकु आहे। ऐं ऑब्टेन्ड मार्क्स लाइ बराबर ॾेई करे, यानी कि खयां से घणा मार्कूं, यानी कि इनखे असीं टोटल कंदासीं। सो टोटल लाइ तव्हांखे फार्मूलो ख़बर आहे, बराबर लॻाए सम बि करे सघो था। बराबर SUM ब्रैकेट स्टार्ट करे जस्ट इनखे असीं सिलेक्ट करे एंटर कंदासीं, ऐं हितां इनखे ड्रैग भी करे सघो था, या दोबारा इन्हनि जी सम फार्मूलो भी लॻाए सघो था। उनखां बाद में टोटल मार्क्स, फॉर एग्जांपल टोटल मार्क्स असां 300 ॾियूं था, त भई टोटल जेके मार्क्स आहिनि उहे 300 आहिनि, या अञा भी घटायूं था 250 कयूं था, ठीकु आहे सभिनी में। ऐं परसेंटेज लाइ हिते फार्मूलो आहे, चए थो खयल मार्कुनि खे डिवाइड कयो टोटल मार्क्स सां ऐं ज़रब कयो 100 सां। पहिरों बराबर लॻायो, पोइ ऑब्टेन्ड मार्क्स आहे, हीअ ऑब्टेन्ड मार्क्स खे डिवाइड करिणो आहे, डिवाइड जो सिंबल ॾींदो। उनखां बाद में टोटल मार्क्स ऐं मल्टीप्लाई जो साइन लॻाए 100 टाइप करे एंटर कंदो। एंटर। परसेंटेज घणो आहे 51, इनके इन तरीक़े सां रखंदो। उनखां पोइ आहे डिस्टेंस ग्रेड। ग्रेड लाइ ही फार्मूलो मौजूदु आहे, बराबर इफ G7। जेको G7 आहे, इन जो मक़सदु आहे त तव्हां पंहिंजे परसेंट खे सिलेक्ट कंदो। G4 असां इनखे कंदासीं, G4 रो नंबर 4 आहे। G4 उनखां बाद में पहिरों ऑप्शन आहे बराबर इफ ब्रैकेट स्टार्ट करे परसेंट खे सिलेक्ट करिणो आहे, पोइ ग्रेटर देन साइन लॻाईंदो। उनखां बाद में बराबर ॾेई असां चाहियूं था जेकॾहिं कंहिंजा मार्क्स फॉर एग्जांपल 70% आहे, त उनखे ग्रेड मिलणु खपे A ग्रेड, सिंगल कामा, ॿीहर फार्मूलो लॻाईंदो इफ ब्रैकेट स्टार्ट करे ॿीहर परसेंट खे सिलेक्ट करे ग्रेटर देन साइन, उनखां बाद में बराबर लॻाइणो आहे। बराबर खां पोइ असीं लिखूं था त जेकॾहिं 60% मार्क्स आहिनि त उनखे ग्रेड मिले B ब्रेक डबल कॉमा सिंगल कॉमा, वरी ॿीहर फार्मूलो इफ ब्रैकेट स्टार्ट परसेंटेज खे सिलेक्ट करे ग्रेटर देन बराबर लॻाईंदो। असीं चवंदा जेकॾहिं कंहिंजा 50% मार्क परसेंट आहे त 50% ते ग्रेड मिले C ब्रैकेट इफ
20% खे सिलेक्ट करे ग्रेटर देन अगर 40% मार्क्स आहिनि त उनखे ग्रेड मिलणु खपे डी ग्रेड। ॿीहर फार्मूलो लॻाईंदो इफ ब्रैकेट स्टार्ट करे परसेंटेज बराबर अगर जेकॾहिं कंहिंजी 30% मार्क्स आहिनि त उनखे ग्रेड मिलणु खपे डी खां पोइ फेल कयूं था छो त हिते 9% आहे इन जे करे ही फार्मूलो असांखे अॻिते कंटिन्यू करणो पवंदो या वरी इनखे थोरो चेंज करणो पवंदो। ॿीहर फार्मूलो इफ ब्रैकेट स्टार्ट करे परसेंटेज साइन लॻाईंदो ग्रेटर देन सेम फार्मूलो तव्हांजो रिपीट थिए थो बराबर जॾहिं 20% मार्कूं आहिनि त उनखे ग्रेड मिले इफ सिंगल कॉमा इफ ब्रैकेट स्टार्ट करे परसेंट खे सिलेक्ट करे ग्रेटर देन साइन लॻाईंदो अगर जेकॾहिं कंहिंजे फॉर एग्जांपल 9% कयूं था जेकॾहिं 9% मार्क्स आहिनि त उनखे कजे फेल डबल कॉमा बंद। हाणे जेतिरा डिग्रियूं ॾेई वियो जेके ब्रैकेट्स तव्हां ॾेई चुका आहियो ये काउंट करे ओतिरा ई बंदि कंदो जस्ट एंटर प्रेस कंदो ॾिसो हिन में आहे ही सी ग्रेड ते आहे छो त हिनजी जेकी परसेंट आहे ॾिसो न त 60% ते बी आहे 50% ते सी आहे अगरि हाणे हिकिड़े जो फार्मूलो निकिरी चुको आहे जस्ट तव्हां इनखे सिलेक्ट करे हितां ड्रैग भी करे सघो था ही ग्रेड ऑटोमेटिक तव्हां निकिरी ईंदो। हाणे तव्हां इनखे सिलेक्ट कंदो मर्ज सेंटर ऐं हिनखे बि सिलेक्ट कंदो मर्ज सेंटर कंदो अगर तव्हां इनखे बॉर्डर्स में रखणु चाहियो था सब खां पहिरियों इनखे सिलेक्ट करे सेंटर ते रखंदो ही टाइटल्स आहिनि टाइटल्स खे बोल्ड ते लॻाईंदासीं ऐं हिननि खे बॉर्डर्स ॾेई छॾींदासीं ऑल बॉर्डर। डियर स्टूडेंट्स ही जेके फार्मूला आहिनि ही शीट्स वग़ैरह मूं वटि अवेलेबल आहिनि अगर तव्हां मूं कंहिंखे ही फार्मूला घुर्जनि त जस्ट तव्हां ईमेल कयो या तव्हां व्हाट्सएप करे सघो था ही मुख़्तलिफ़ जेके आहिनि त शीट्स वग़ैरह अवेलेबल आहिनि सॉल्यूशन सां गॾु तव्हां आसानी सां इहे वठी सघो था त ओके डियर स्टूडेंट्स हिन लेसन में मूंखे इजाज़त ॾींदा नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदासीं अल्लाह हाफ़िज़।